सिंधियत जो सवाल। सिंधी मुंहिंजो मान आहे, सिंधी मुंहिंजी शान आहे। सिंधियत जो सवाल में तव्हां सभिनी जो स्वागत करां थी। मां कृतिका पंजाबी ऐं मां चंदा वीरानी। अरे चंदा जी तव्हां अची विया? बिल्कुल अची वियसि। मां न त छा मुंहिंजो भूत अची वियो आहे। न तव्हां ॿुधायो तव्हांजो सिंध जो सफ़र कीअं हो? सिंध जो सफ़र त तमामु सुठो ज़बरदस्त वियो हो, पर मूं सिंधियत जो सवाल त मिस कयो उते बि। अरे रे ॿुधाए त छा थियो? गुज़िरियल हफ़्ते जो सवाल तव्हांखे ॾेखारियां थी ऐं गॾोगॾु हुनजो सही जवाब ऐं विनर्स बि थी ॾेखारियो। बिल्कुल। गुज़िरियल हफ़्ते असां तव्हां खां सवाल पुछियो हो त सिंधियत जा शैदाई कहिड़ा साईं सिंध जी यात्रा ते पंहिंजे ग्रुप सां गॾु विया हुआ? सही ऑप्शन आहे तव्हां सभिनी विनर्स खे असां पाण लख लख वाधायूं। हाणे अॻियां वधूं था असांजे प्रोग्राम में। कृतिका, अॼु छा आहे ख़बर अथई? छा? अॼु लाल लोई अथई, उतरायण जंहिंखे चइबो आहे। ओ लाल लोई जो वाधायूं हुजनि। अरे तोखे बि वाधायूं हुजनि। मूंखे लाल लोई जे बारे में कुझु ॿुधायो न, हेतिरी वधीक जानकारी कान्हे, ख़ाली ख़बर आहे त मल्हाईंदा आहियूं। अरे लाल लोई जी ख़बर कोन अथई? सिंधियुनि जो तमामु वॾो ॾींहुं आहे। अच मां तोखे लाल लोई जे बारे में हिकु मस्तु जानकारी थी ॾियांसि। ॿुधंदीअ? ॿुध। महाभारत में भी जेस ताईं उतराण जी न थी हुई उतराण, भीष्म पितामह न छॾियो हो पंहिंजो आख़िरी साह। उतराण उतरियो, अधु सियारो कुतरियो। ॾींहं वॾा ऐं रातियूं थियनि नंढियूं, उन्हनि ॾींहंनि खां हवाऊं बि आहिनि फिरंदियूं। मिठे गुड़ में जो मिले तिल, उड़न पतंगूं त खिली वञनि दिल। मध्य भारत में कोठिन मकर संक्रांति, ॾखण में इनखे कोठिन पोंगल, उत्तर में इन्हनि खे कोठिन लोहड़ी, ऐं असीं सिंधी बि कंहिंखां घटि किथे इनखे कोठियूं लाल लोई। असां सिंधी पंहिंजनि वॾनि खां लकड़ियूं ऐं छेड़ा वठी ॿारियूं उन्हनि खे राति जो। ज़ालूं पंहिंजनि आसुनि उम्मीदनि खे पूरी करण लाइ चाढ़नि नारेल ऐं विराइनि सेसा। गुलाबी थध में लॻाईंदा आहियूं ॿरियल बाहि जे चौधारी फेरा। उतरायण उतरियो, अधु सियारो कुतरियो। पर हिन में न लड्डुनि जी ॻाल्हि थी हुई, तिल जा लड्डू मूंखे न ॾाढो वणंदा आहिनि। मूंखे सेखारियो न कीअं ठाहिबो, मूंखे खाइणा। अरे ॾाढा सवला अथई तिल ऐं गुड़ जा लड्डू ठाहिण। ॿुधाए, ॾिस हिकु कढ़ाई खणी उन में तिर विझी थोरी भुञी करे पासे में रख। उन ई कढ़ाई में वरी हिकिड़ो चिमचो घी विझी करे गुड़ विझी करे हिलाइसी 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 ते पाक थी वञे। तंहिंखां पोइ उन में ओहे तिर विझ, थोरो ड्राई फ्रूट बि विझ, ज़रूरु विझजांइ, मज़ो ईंदो खाइण में। ऐं थोरी इलायची बि विझजांइ।
वरी घुमाइस गैस बंदि कर तंहिंखां पोइ थोरो हल्को थधो थिए न यकदम उनखे खणी करे गोल 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 लड्डू ठाहे हिकु थालीअ में सजाए रखे पोइ उहे ठीकु आहे हा सम्झ में आए हा ॾिठव ऐं हिन ते आधारित आहे असांजो हिन दफ़े जो सिंधियत जो सवाल त हिन दफ़े सिंधियत जो सवाल आहे त 1 जनवरी अॼोके ॾींहुं सिंधी कहिड़ो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ऑप्शन ॾियांव ऑप्शन ए अथव चेटी चंड ऑप्शन बी आहे चालीहो या ऑप्शन सी आहे लाल लोई खणो मोबाइल कयो SMS हिन नंबर ते पंहिंजे सही नाले पंहिंजे सही जवाब ऐं पंहिंजे सही एड्रेस सां तव्हीं असांखे ईमेल बि करे सघो था ऐं तव्हीं असांखे फेसबुक ते बि ॾिसी सघो था इनाम वठंदे वक़्तु पंहिंजो फोटो खिचाइण न विसारजो ऐं फोटो मोकिले ॾिजो सिंधु दर्शन में तव्हांखे यादि ॾियारां त सभिनी विनर्स खे इनाम ॾिनो थो वञे सिंधु दर्शन पारां चंदा जी वक़्तु थी आहे वञी लड्डू ठाहियां जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन हरे सदा सिंधुन जी झोली सिंधड़ी निमाणी मिठड़ी बोली हरे सदा सिंधुन जी झोली सिंधड़ी निमाणी मिठड़ी बोली गली गली घर घर गूंजे सिंधी अमर जाना नारा जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन सिंधी माला माल हुजन जितब वसन खुशहाल हुजन सिंधी माला माल हुजन जितब वसन खुशहाल हुजन छेॼूं पायन ऐं नचन गायन ही मंदर टिकाणन वारा वारा जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन जिए सिंधी जिए सिंध वारा जियन मुंहिंजे अमर लाल जा प्यारा जियन ॿुधव हाणे ई सिखी लड्डू ठाहिण ऐं हाणे थी वञे लड्डू ठाहिण ऐं प्लस खाइण ठीकु आहे वेंदे वेंदे पंहिंजे व्यूअर्स खे जय झूलेलाल ऐं लाल लोईअ जूं लख लख वाधायूं हुजनि त असांखे ॾियो इजाज़त जय झूलेलाल